ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन पनवा कल सांगे पुलिस हिंगोरो लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान एक जवाबदार मारूफ़ कलहड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई। पुलिस मूजिब ज़ख़्मी थियल जवाबदार वटां हथियार हथ कये विया आहिनि, जॾहिं त संदसि ॿ साथी मुक़ाबले दौरान फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार फुर, चोरी ऐं ॿियनि केसनि में घुरिबल हुयो। ज़ख़्मी जवाबदार खे इलाज लाइ तालका अस्पताल पन्नू आक़िल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन पनवा कल सांगे पुलिस हिंगोरो लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान एक जवाबदार मारूफ़ कलहड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई। पुलिस मूजिब ज़ख़्मी थियल जवाबदार वटां हथियार हथ कये विया आहिनि, जॾहिं त संदसि ॿ साथी मुक़ाबले दौरान फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार फुर, चोरी ऐं ॿियनि केसनि में घुरिबल हुयो। ज़ख़्मी जवाबदार खे इलाज लाइ तालका अस्पताल पन्नू आक़िल मुंतक़िल कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।